नाज़िन तंगवाणी में पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं क़ौमी अमन कमेटी तरफ़ां कश्मीरियन सां यकजहती तौर रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था हुसैन मलिक जी ही रिपोर्ट। पूरे पाकिस्तान सॼे सिंध जी अॼु तंगोणी में कश्मीर भाइरनि इज़हार यकजहती मल्हाए पियो जो त संजा अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल की उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। 5 फरवरी जो है कश्मीरियों के साथ यकजहती का इजहार करते हैं। पूरा पाकिस्तान जो है उम्मत मुस्लिमा कश्मीरियों के साथ है। भारत जो है बिल्कुल ज्यादती कर रही है हमारे बच्चों के साथ, हमारे लेडीज के साथ, कश्मीर के साथ बहुत ज्यादती कर रही है। हम आज पूरा पाकिस्तान उनको मैसेज देना चाहते हैं कि अच्छी इज्जत के साथ वो अपने इंडिया चले जाए। जेको इंडिया जुल्म करे तो कश्मीर भाइरनि ते उहो तमाम तशवीशनाक आहे। उन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां पूरे इंडिया के ॿुधाइण चाहियूं था पिया त जेकॾहिं हुन इहो ज़ुल्म बंदि न कयो ऐं आज़ादु कश्मीर न करायो त असां इन खां वधीक सख़्तु एहतिजाज कंदासीं। असांजी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हमेशह जेको आहे सो इन लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। कश्मीर जो नाजायज़ बेगुनाह मासूम ॿारनि खे शहीद थो कयो वञे। असां अॼु सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं आलमी बिरादरी खां इहा ई अपील था कयूं त कश्मीर जो फ़ैसिलो हल कयो वञे, कश्मीर के पाकिस्तान जे हक़ में ॾिनो वञे। ये कश्मीर नाजायज जुल्म और ज्यादती लोगों को मारा जा रहा है। इंशाल्लाह ये जुल्म कभी भी बर्दाश्त नहीं होगा। कश्मीर के साथ पाकिस्तान का फौज है। तहरीक इंसाफ इमरान खान जिंदाबाद पाइंदाबाद। कश्मीर पाकिस्तान का शाहरग है। इंशाल्लाह ताला हम इसको आज़ाद करेंगे। हम अक़वाम मुत्तहिदा से हम मुतालबा करते हैं। पूरे पाकिस्तान एहतजाज में है आज, और हम पाकिस्तान जो भी है पूरे सारे एहतजाज में है। कश्मीर पाकिस्तान का शाहरग है। इंशाल्लाह आज़ाद करके रहेंगे। पाकिस्तान जो कश्मीर सां एॾो हमदर्दी आहे उहो पाण अॼु ॾिसी वेंदो मीडिया में। इंशाल्लाह जेको बि इहो ज़ुल्म कयो आहे भारत कश्मीर वारनि सां ऐं उनजे औरतुनि सां जेको ज़्यादती थो थिए, नौजवान ऐं बुज़ुर्ग मौजूदीन सां, उनजो हक़ इंडिया खे हिकु जगह ॾियणो पवंदो इंशाल्लाह। असां इन हवाले सां चऊं था त असां कश्मीरी भाइनि सां जेको इंडिया कोतो ज़ुल्म ज़्यादती करे थो असां उन्हनि सां बिल्कुलु गॾु आहियूं। ही क़ौम गॾु आहे, ही फ़ौज गॾु आहे, प्राइम मिनिस्टर गॾु आहे, कश्मीरी भाइरनि सां असां गॾु आहियूं। बिल्कुलु इंडिया पंहिंजे माज़ूम जेका हुनजी छा आहे ख़्याल आहे उन में गुमराह थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। उन्हनि जी हक़ ख़ुदि इरादियत उन्हनि जो हक़ आहे। पाकिस्तान सां थियनि उन्हनि जी हक़ आहे, इंडिया सां था उन्हनि जी हक़ आहे, पर उहे चवंदा त असां पाकिस्तान सां आहियूं ऐं उन्हनि सां ज़ुल्म ज़्यादती कयो थो वञे। उन्हनि सां वोट जे ज़रिए उन्हनि जो हक़ नथो ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान टीवी, तंगवाणी।